अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सिंध स्पेशल रिपोर्टर फिदा हुसैन गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ ख़ैरपुर वज़ीर आला सिंध जे ज़राअत बाबति सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण जूं ख़ैरपुर में मीडिया सां ॻाल्हियूं। असां पुरुमीद आहियूं त इमरान ख़ान ख़िलाफ़ आयल अदम एतमाद जी तारीख़ कामयाब ईंदी ऐं इमरान घर बेड़ो थींदो। मौजूदा सूरत हाल मां उहो महसूस थी रहियो आहे त इमरान ख़ान वञी रहियो आहे ऐं संदसि ॾींहं पूरा थी विया आहिनि। इमरान ख़ान अगरि अदम एतमाद जी तारीख़ खां बची बि वियो त वरी 3 महीननि अंदरि अपोज़िशन पारां ॿियो अटेम्प्ट कयो वेंदो ऐं इमरान बची न सघंदो। जॾहिं इमरान ख़ान जा पार्टीअ जा MNA PTI में हुया तॾहिं संदन ज़मीर भलो हुयो। हाणे जॾहिं पीपुल्स पार्टी में था अचनि त ज़मीर ख़राबु अथनि। शेख रशीद खे मच जेल अंदरि उन खोली में ॾिसणु चाहियां थो जंहिं अंदरि मां 1983 ईस्वीअ में 8 महीना रहियो हुयुसि। हिन खे 3 साल ॾिसणु थो चाहियां। इमरान ख़ान जी हुकूमत जो जल्द ख़ात्मो थींदो ऐं संदसि जेल अंदरि करण जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। इमरान ख़ान जी हुकूमत त हाणे 4 साल बि पूरा न कंदी। पीपुल्स पार्टी खे लॉन्ग मार्च खे पंजाब अंदरि तमामु वॾी पज़ीराई मिली। जियालनि पारां जोश व ख़रोश सां बिलावल भुट्टो जा इस्तक़बाल कया विया। पीपुल्स पार्टी उन सूरत हाल में लॉन्ग मार्च गॾियो जंहिं में मुल्क जो पूरो अवाम इमरान ख़ान ऐं संदसि ग़लति पॉलिसियुनि सबबि इंतिहाई सख़्तु परेशान हुयो। अहिड़ी हालतुनि में मुल्क जी मफ़ाद खे छॾे पंहिंजे मफ़ादनि जी ॻाल्हि करणु अफ़सोस जोॻो अमल आहे। इमरान ख़ान पाण खे हाणे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां भेटे रहियो आहे, जेका तमामु वॾी मज़ाक़ आहे। मुंहिंजो हर ख़्वाबु सचो थियो आहे। मां चयो हुयो जनवरी, फेबरवरी ऐं मार्च महीना ॾुखिया थींदा ऐं सूरत हाल सभिनीनि जे साम्हूं आहे। तो जहिड़ा MNA आहिनि ऐं हर MNA गोपांग आहे हिकिड़ो MNA, हिकिड़ो आहे सीहड़ आहे हिकिड़ो MNA, उन्हनि सां अमेरिका जा कहिड़ा तालुका जो अमेरिका जे करे हिते त मज़ाक़ बणिजी वई आहे त अमेरिका इंटरनेशनल लीडर आहे कोन। ऐं कॉन्फ्रेंस में बि जेकी तव्हां ॾिठो हूंदो त भुट्टे साहिब जो गानो तरानो उहो ॾेखारे ऐं पोइ था शुरू कनि त हीअ ॼाणी वाणी चाहे थो त मां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो थियां, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब जी स्ट्रगल ऐं उन सां शहादत बि ॾिठव। हिन खे त इहा सेक्रीफाइस बि ॾियणी कान पवंदी ऐं ॻाल्हियूं बहितर आहिनि, लेकिन मूंखे लॻे थो त इमरान ख़ान भली केतिरी बि कोशिशि करे पर वञण जा रस्ता खुलियल आहिनि। अॻिते हली थी सघे थो त इहे बंदि बि थी सघनि रस्ता। साहब, आप क्या समझते हैं कि इमरान तो जो 5 साल हम कहते थे ना, अब तो नज़र ही नहीं आ रहा है 5 साल। अब तो 4 साल भी पूरे नज़र नहीं आ रहे हैं। लेकिन इस मरतबा अगर बच जाए तो वो अगर बच भी गया ना तो फिर 3 महीने में फिर दूसरा अटेम्प्ट, जब दूसरा अटेम्प्ट होगा तो बचना नहीं है। आसपा हो सकती है कि आसपा जब खड़ी है दूसरे भी खड़े हैं और जिस अंदाज से टकराव हो रहा है ड्रोन का, तो ये जानबूझ करके हिरासमेंट करनी थी ताकि कुछ ऐसे अल्फाज न कहा जाए और हुकूमत के ख़िलाफ़, ताकि अगर कुछ बोला गया तो फिर कुछ और भी बातें कह सकते हैं। इनको मालूमात तो है ना भुट्टो पे भी, तो उस वजह से ये ज़मीर ख़रीद कयो वियो आहे। इमरान ख़ान कोन यही माण्हू ॿियनि पार्टियुनि में आहे ख़रीद जॾहिं तॾहिं ज़मीर हिननि जो सुठो हो, हाणे ज़मीर हुननि जो ख़रीद कयो वियो आहे। पर इन्हनि खे केरु ख़रीद करे, इहे ख़ुदि पाण इन्फ्लुएंस माण्हू आहिनि। हा, थी सघे थो त हिननि खे टिकेट लाइ ऑफर कयो वियो हुजे, त बाक़ी हाणे इहे चङियूं चङियूं पोज़ीशन आहिनि। जेको क़ुर शरीफ़ ते त हथु रखनि था, असां न वरितो आहे त पोइ कीअं टीवीअ ते कीअं ईंदा? वठण वारा टीवीअ ते थोरी ईंदा आहिनि। शेख रशीद त मच जेल यकीनन मुराद मुक़ाब ॾिठो आहे त मच जेल जे उन कोठड़ीअ में जिते 83 में मां हुउसि जेल में, ऐं उन ई कोठड़ीअ में मां 8 महीना हुउसि। हाणे हिन खे ख़बर न आहे त हीअ 8 महीना बर्दाश्त करे सघे थो, न त प्रोग्राम इहो आहे ख़्वाब में त 3 साल हूंदो। मुंहिंजा हर ख़्वाब सचो थियो आहे। मूं तव्हांखे चयो जनवरी, फरवरी, मार्च ॾुखिया आहिनि। मार्च में खिचड़ी पची रही आहे, पोइ हाणे खिचड़ी उहा मार्च में ॾिसो था। खिचड़ी खाए केरु थो, मुला थो खाए या असां था खाऊं या ॿियो थो खाए, पर खाइण वारा आहिनि। वैसे भी सर आपको ख्वाबों का बादशाह कहा जाता है। इमरान खान के लिए आपने इमरान खान बेशक कोशिश करे, पर लेकिन इमरान खान के लिए सोच विचार ये है कि कौन सी जेल में रखा जाए। हो सकता है कि और जेल में न रखा जाए। अगर सिंध में आए तो खैरपुर जेल में रखा जाए।